अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेलकम टू इन्फोडेस्क। दोस्तों, तव्हां माइक्रोसॉफ्ट वर्ड सिखी रहिया आहियो। दोस्तों, हिक खां वधीक जेकॾहिं अखरनि जो असांखे अगरि विच में स्पेस ॾियणो हुजे न, त उन जे लाइ असां टैब प्रेस कंदासीं। कीबोर्ड मां जॾहिं टैब प्रेस कंदासीं त जेको विच में स्पेस अचे थो, हिकु कैरेक्टर खां वधीक स्पेस अचे थो। त ही कुझु जेके लफ़्ज़ लिखिया अथमि, इन विच में असां टैब जी मदद सां अखरनि खे धार कयो आहे। टैब जे विच में कैरेक्टर इहो बि शो करण जे लाइ तव्हां हितां पैराग्राफ सिंबल ते जॾहिं क्लिक कंदव त तॾहिं तव्हांखे ही नंढा नंढा तीर जा निशान इहे शो थींदा जेके ॿुधाइनि पिया त हिते टैब दॿाए वियो आहे। कीबोर्ड मां हिकिड़ो अखर लिखी पोइ वरी टैब दॿाए वियो आहे। हींअर दोस्तों इहो जेको टैब बाय डिफॉल्ट सेट कयो वियो आहे इहो आहे 0.5 ते। इहो अॻु में ई सेट थियल हूंदो आहे। असीं हिनखे चेंज बि करे सघूं था या असीं पंहिंजा कस्टम टैब आहे उहो बि असीं सेट करे सघूं था। ॾिसो, इहो सेट करण जे लाइ असीं छा कंदासीं, टैब डायलॉग बॉक्स में वेंदासीं ऐं टैब डायलॉग बॉक्स कीअं खुलंदो, पैराग्राफ में हिन एडवांस ऑप्शन ते जॾहिं तव्हां वेंदव त तॾहिं तव्हांखे ही टैब जो बटन नज़र ईंदो। इन बटन ते तव्हां क्लिक कंदो त तव्हांजे साम्हूं ही टैब डायलॉग बॉक्स खुलंदो। हिन मां असीं नया टैब सेट करे सघूं था। जॾहिं त डिफॉल्ट टैब हिते शो थिए पियो 0.5, असीं हिनखे चेंज बि करे सघूं था। दोस्तों, अचो त डिफॉल्ट जेको टैब आहे उहो असीं चेंज करूं। हिनखे सिलेक्ट करे जेके असां अखर लिखियल आहिनि हिनखे सिलेक्ट करे असीं चाहियूं त इन ते बि अप्लाई थी वियो। इन करे हिनखे सिलेक्ट करे ऐं असीं टैब डायलॉग बॉक्स खोलींदासीं ऐं हिन मां असीं डिफॉल्ट जेको टैब आहे 0.5 ते आहे, असीं हिनखे सिलेक्ट करे ऐं इनखे बैक स्पेस दॿाए हिनखे डिलीट करे हिन ते 1 सेट कंदासीं। जॾहिं ओके कंदासीं तॾहिं तव्हां ॾिसोसि इहे अखर हिक ॿिए खां परे थी विया। इन में हाणे जेको टैब आहे उहो डिफॉल्ट टैब आहे उहो 1 सेट थी वियो आहे। दोस्तों, अचो त हाणे तव्हांखे कस्टम टैब ठाहिणु उहो बि ॿुधायूं तव्हांखे। दोस्तों, यादि रहे तव्हांजो टेक्स्ट जेको सिलेक्ट कयल आहे, जेके कस्टम टैब असीं रखंदासीं त उहो उन ते बि अप्लाई थींदो। जेकॾहिं सिलेक्ट न कयल हुजे त पोइ हेठि लाइन ते अप्लाई थींदो। जेतिरो असां लाइनूं या पैराग्राफ सिलेक्ट करे रखंदासीं, कस्टम मथां टैब आहिनि उन ते ई अप्लाई थींदा। टैब स्टॉप पोज़ीशन में तव्हांजे हिते रूलर जो आहे, इन जी जेका पोज़ीशन उहा सेट करे सघो था। असीं सपोज़ 2 ते हिकिड़ो टैब सेट करूं था ऐं उन ते बटन सेट बटन ते क्लिक कंदासीं। जॾहिं त ॿियो 4 ते करूं था सेट, 4 ते लिखी ऐं सेट ते क्लिक कंदासीं। जॾहिं ओके कंदासीं त असांजा 2 टैब सेट थी विया। हिते हिकिड़ो ॾिसोसि 2 ते ऐं ॿियो 4 ते। अहिड़ी रीति दोस्तों असीं जेतिरा चाहियूं टैब सेट करे सघूं था। टैब डायलॉग बॉक्स खे तव्हां खोले को बि जेको 4 नंबर टैब आहे या पंहिंजो ॿियो बि अॻिते सेट करणु चाहियो था त असीं हिते 6 ते क्लिक करे वरी सेट करे छॾींदा। ओके त ॾिसोसि ही 3 असां हाणे टैब सेट करे छॾियासीं। जेके असां टैब सेट कया आहिनि दोस्तों उहे हिते शो थियनि पिया, हिन में लिस्ट शो थिए पई। असीं चाहियूं था सभिनी खे क्लियर करे छॾूं त जिते टैब सेट कया आहिनि तव्हां हुनखे सिलेक्ट करे ऐं क्लियर ऑल ते जॾहिं क्लिक कंदो, जॾहिं ओके कंदो त सभु टैब जेका असां कस्टम जेके हिते सेट कया हुआ सभु क्लियर थी विया आहिनि। दोस्तों, साॻी रीति असीं टैब आहिनि रूलर मां बि सेट करे सघूं था। सिर्फ़ु क्लिक करण जी देरि आहे। रुॻो हिकिड़ो क्लिक कंदो हिकिड़ो टैब सेट थी वियो। जॾहिं ॿियो क्लिक कंदासीं 4 ते ॿियो टैब सेट थी वेंदो ऐं जॾहिं टियों क्लिक कंदासीं जिते बि क्लिक कंदो तव्हां सेट थी वेंदो। तव्हां हिनखे ड्रैग करे जेको तव्हां टैब सेट कयो आहे उनखे झले माउस सां ड्रैग करे तव्हां विच में स्पेस घटाए या वधाए सघो था। यादि रहे जॾहिं हेठि तव्हां वेंदो हलो त टैब गाइब थी वेंदो हलो ऐं उहो ख़तमु थी वेंदो हलो। उन करे तव्हां जस्ट हिनखे ड्रैग करे सघो था ऐं तव्हां ॾिसंदा हुजो त टैब जेका निशानी आहे इहा हिते रूलर में ज़ाहिरी हुजे। गाइब थी वई त तव्हांजो टैब ख़तमु थी वेंदो। उन करे तव्हां वरी माउस सां हिनखे ज़ाहिर रखिजो। रूलर मां ही जेका टैब असां सेट कया आहिनि दोस्तों, हिनखे गाइब करण जे लाइ या हिनखे क्लियर करण जे लाइ जस्ट इन टैब खे असीं झले ऐं हेठि जॾहिं छॾींदासीं त इहो टैब जो कस्टम टैब असां ठाहियो आहे इहो ॾिसो क्लियर थी वेंदो ऐं हीउ ॾिसो सभु क्लियर थी वियल आहे। दोस्तों, टैब असांखे अलाइनमेंट जी बि सहूलियत ॾिए थो। यानी कि जेको टैब असां सेट कयो आहे उनजे हेठां जेके लफ़्ज़ आहिनि, जेके अखर आहिनि, उहे उनजे कहिड़ी साइड ते थी बीहनि, लेफ्ट ते थी बीहनि, सेंटर में अचनि या राइट साइड ते अचनि, वग़ैरह वग़ैरह। कुझु स्पेशल अलाइनमेंट बि आहे जेको तव्हांखे ॿुधाइबो। हाणे हिते असीं सेट करूंसि था मुख़्तलिफ़ अलाइनमेंट जी बेस ते असीं टैब सेट करे सघूं था। जीअं त ॾिसो जेका असां लिस्ट जेका टैब वारी आहे उहा ऑलरेडी सिलेक्ट थियल आहे। हाणे हिते असीं टैब सेट करूंसि था अलाइनमेंट जे बेस ते। हीअ असांखे अलाइनमेंट शो करे पई। असीं फस्ट शो कर लिखूं था सेट कयूं था 2 इंचनि ते ट्रू ऐं हिन ते लेफ्ट ते जॾहिं सेट कंदासीं त सेट थी वेंदो। ॿियो नंबर 4 ते सेट कंदा जेको सेंट्रली सेट करूं था ऐं सेट थी वेंदो ऐं 6 ते राइट अलाइनमेंट ते सेट करूं था ऐं ओके कंदासीं त हीअ असांजा टैब सेट थी वेंदा। दोस्तों, की उन ते रूलर ते थोरो गौर करो, निशानियुनि खे ॾिसोसि त हीअ असांजी लेफ्ट साइड थी आहे। लेफ्ट टैब जॾहिं थियो आहे सेट तॾहिं जॾहिं असां अखर ॾिसो कीअं बिहेव कनि पिया। हेठां जेके लफ़्ज़ आहिनि उहे लेफ्ट ते जेको अलाइन थियल आहिनि टैब जे। जॾहिं त सेंटर जी ही निशानी आहे, सेंटर ते असां ॾिसो त असांजा जेके हेठां लफ़्ज़ आहिनि उहे कीअं बिहेव कनि पिया। जॾहिं त ही राइट साइड ते आहे, ॾिसोसि टैब जे राइट ते इहे अखर आहिनि, जॾहिं त लेफ्ट साइड ते न आहिनि बल्कि राइट साइड ते घुमनि पिया। टैब खे क्लियर करण जे लाइ या त इन मंझां टैब खे झले ड्रैग करे ऐं हेठि ड्रॉप करियोसि या
या इन टैब में क्लियर आल ते जॾहिं क्लिक कंदो त सभु टैब क्लियर थींदा हलिया। रूलर में असां टैब ते को यानी कि कस्टम टैब आहे उहो सिलेक्ट सेट करे सघूं था, लेकिन उन असां कीअं ख़बर पए त इन जो अलाइनमेंट कहिड़े बेस ते आहे। त उनजे लाइ तव्हां हीअ ॾिसोसि खाॿे पासे ही तव्हांखे नंढड़ो बटन नज़र ईंदो आहे, इन में असांजा टैब जी निशानी शो थियनि पियूं। हीअ आहे लेफ्ट टैब जी आहे, जॾहिं असीं क्लिक कंदासीं त असांजो लेफ्ट टैब सेट थींदो। वरी असीं जॾहिं इन साॻी निशानी ते हिकु दफ़ा वरी क्लिक कंदासीं इन बटन ते त असांजो सेंटर लाइन टैब जेको ॾिसो सेंटर टैब असांखे शो करे पियो, ऐं जॾहिं असीं क्लिक कंदासीं त असांजो टैब सेंटरली अलाइन थी वेंदो। जॾहिं त वरी इन ते क्लिक कंदो त ही राइट साइड असांखे निशानी मिली वेंदी। इहा हिते असीं जॾहिं क्लिक कंदासीं त असांजो टैब हाणे राइट साइड अलाइनमेंट जे हिसाब सां टैब सेट थी वेंदो आहे। क्लियर करण जे लाइ साॻी फार्मूला आहे दोस्तों, इनखे जस्ट टैब खे झले करे ऐं हेठि ड्रॉप करियोसि त तव्हांजा सभु टैब क्लियर थींदा हलिया। दोस्तों कुझु टैब असांखे हिकिड़ी स्पेशल अलाइनमेंट बि ॾिए थो। सपोज ही तव्हांजे साम्हूं हाणे कुझु जेके ॾाई ऐं अणपुर वारा अमाउंट जेका आहे उहो लिखी रखी आहे डेसिमल अमाउंट। हाणे हिते ॾिसोसि तेरे अलाइनमेंट तव्हां ॾिसोसि त लेफ्ट साइड ते अलाइनमेंट आहे, यानी कि लफ़्ज़ जेको आहिनि अदद आहिनि उहे उनजे खाॿे पासे सां बराबरि आहिनि अलाइनमेंट थियल आहे, जॾहिं त साॼे पासे न आहे। असीं चाहियूं था त जिते ॾाई आहे सिधी ॾाई जे बुनियाद ते अलाइनमेंट थी वञे, त उनजे लाइ असीं ॾाई वारो टैब सेट कंदासीं। उन सेट करण जे लाइ या असीं रूलर मां सेट करे सघूं था, या वरी असीं इन मंझां टैब डायलॉग बॉक्स मां सेट करे सघूं था। रूलर मां सेट करण जे लाइ इन टैब ते क्लिक कंदव त तॾहिं तव्हांखे ही सेंटर जेका अलाइनमेंट वारी निशानी नज़र ईंदी, उनजे मथां टुबको तव्हांखे नज़र ईंदो। तव्हां जॾहिं बि हिनखे सिलेक्ट करे ऐं ॾाई जे बुनियाद ते तव्हां सेट करण जे लाइ हिनखे सिलेक्ट करे जॾहिं क्लिक कंदो त हीअ ॾिसोसि तव्हांजो टैब कीअं सेट थी वेंदो। जिते जिते तव्हांजी ॾाई आहे उन ॾाई जे बेस ते अलाइनमेंट थी वेंदी, यानी कि जिते पॉइंट हिते आहे हिते पॉइंट आहे हिते बटे पॉइंट सभु अलाइनमेंट थी वेंदियूं ऐं इहा असांखे स्पेशल अलाइनमेंट असांखे टैब ॾिए थो। दोस्तों इन खां अलावा असांखे स्पेशल अलाइनमेंट जे लाइ हिकिड़ी बार जी अलाइनमेंट माना असांखे ॾिए थो टैब। उन जे लाइ जॾहिं तव्हां हिते क्लिक कंदो तव्हांखे हीअ निशानी नज़र ईंदी, या तव्हां टाइप डायलॉग बॉक्स में सेट करे सघो था। तॾहिं बाद निशानी ॾिसो ही क्लिक अहिड़ी तव्हांखे निशानी नज़र अचे बार टैब तव्हांखे शो थींदो हिते, तॾहिं तव्हां हिते किथे बि बार टैब तव्हां हिते करे सघो था। सपोज असीं बार टैब हिते लॻायूं था, जॾहिं बार टैब ते क्लिक कंदो त हेठां तव्हांखे ही लाइन शो थींदी। ॾिसो असां ॿ बार टैब शो कया आहिनि, यानी कि सेट कया आहिनि, ऐं उन मंझि वरी असीं सेंटरली अलाइन या लेफ्ट अलाइन ते हिते शो कयूं था सेट कयूं था हिकिड़ो, जॾहिं त सेंटरली अलाइन हिते सेट करूं था 3 ते, ऐं राइट साइड अलाइनमेंट वरी हिते शो करूं था, ऐं तव्हांखे कुझु टेक्स्ट लिखी था ॾेखारियूं। डिफॉल्ट आहे, असीं डिफॉल्ट में टैब प्रेस कंदासीं, लेफ्ट हिन खां पोइ सेंटर ॾाई जे बेस ते असांखे थिए पियो शो करे पियो। हिन लाइन ते असीं ॾाई खे ख़तमु था करूं हिन टैब खे, त जीअं हेठि ॾाई असां न शो थिए। कंहिं बि जॻह ते तव्हां हिते टैब खे ख़तमु करे सघो था, हिते सेंटर ऐं राइट। जॾहिं इंटर कंदो त बार ऑटोमेटिकली वधी वई हली, हेठि वरी बार शुरू शो थी वेंदी। ॾिसो जॾहिं तव्हां इंटर कंदा ईंदो त ऑटोमेटिकली तव्हांजी बार कीअं पई शो थिए। दोस्तों टैब क्लियर करण जे लाइ तव्हां किथे बि तव्हां कर्सर रखी या इनखे सिलेक्ट करे ॾिसो हिन लाइन ते असीं सिलेक्ट करे ऐं हितां असीं टैब असीं पंहिंजा क्लियर करणु चाहियूं था त हीअ ॾिसो तव्हां वरी क्लियर करे छॾियोसि। बार टैब खे सिलेक्ट करे बार टैब क्लियर करे छॾियोसि, जस्ट हेठि ड्रॉप कंदा अचोसि ऐं सभु क्लियर थी वियल आहे। ऐं हीअ ॾिसोसि असांजा ही टैब क्लियर थी वियल आहे, ऐं जॾहिं असीं बैक स्पेस दबायूं था त असां टैब क्लियर थी वियल आहे, जॾहिं हेठियां टैब साॻी 9 क्लियर कया, यानी कि टैब जेको आहे उहो हर लाइन जे हिसाब सां अलॻि अलॻि असीं सेट करे सघूं था। ईअं न आहे त हिकु दफ़ा असीं टैब खे सेट कयासीं त उहे रहंदा, उहे बिल्कुलु ई रहंदा, लेकिन बार ॿी जेका लाइन में उनमें तव्हांखे को बि टैब कस्टम वरी ॿियो अलॻि सां सेट करे सघो था। दोस्तों अचो त हाणे टैब लीडर खे सम्झूं त उहो छा हूंदो आहे। त टैब डायलॉग बॉक्स ते दोस्तों तव्हां गौर कजो त असीं अलाइनमेंट खे क्लियर करे आयासीं, सेंटर अलाइन करे राइट अलाइन करे आयासीं, डेसिमल ते करे आयासीं, ऐं बार बि तव्हांखे ॿुधायो जेके तव्हां कस्टम सेट करणु चाहियो था हितां बि सेट करे सघो था। हाणे हेठां हिकिड़ो आहे लीडर में आहिनि। लीडर दोस्तों छा हूंदो आहे, तव्हां ॾिसो जॾहिं टैब प्रेस कंदासीं त विच में हिकिड़ी लाइन ओतिरे ताईं अची वेंदी, ऐं अॻियां ॿियो जेतिरो टैब सेट कयल हूंदो ओतिरे ताईं लाइन थी वेंदी। तव्हां सेट करे ॿुधाईंदासीं तॾहिं तव्हांखे क्लियरली सम्झ में अची वेंदो। असीं 6.6 ते असीं हिकिड़ो टैब सेट करूं था राइट साइड अलाइनमेंट ते, ऐं उनजो लीडर असीं 2 सेट करूं था। जॾहिं सेट कंदो तॾहिं तव्हां ओके कंदो त हाणे ॾिसोसि हिते हिकिड़ो को बि वर्ड असीं लिखूं था, सपोज असीं लिखूं था राइट अलाइन, ऐं जॾहिं टैब प्रेस कंदो तॾहिं हिकिड़ी लाइन ठही वेंदी, ऐं ॾिसोसि तव्हां अहिड़े हिसाब सां तव्हां लीडर सेट करे सघो था। ही लीडर कहिड़ो सेट थियल आहे दोस्तों, डॉट बेस ते सेट थियल आहे। असीं डैश ते सेट करे सघूं था या अंडरस्कोर जेको उहो बि सेट करे सघूं।
तव्हां टैब डायलॉग बॉक्स खोलियोसि पैराग्राफ्स में एडवांस ऑप्शन में। ऐं हाणे असीं ॿियो लीडर सेट करूं था साॻी 6.6 ते। ऐं लीडर कहिड़ो सेट करूं था डैश बेस ते, यानी कि डैश हुजनि हुन में जी। ऐं ओके कंदासीं। हाणे असांखे ॾिसोसि डैश 1 था करियूंसि। जॾहिं टैब दबाएसीं त हिते छा पियो शो थियनि, डैश शो थी पियो। हीउ ॾिसोसि हाणे डैश जे बेस ते टैब लीडर सेट थी वई आहे। ऐं दोस्तों आख़िरी लीडर अंडरस्कोर यानी लाइन शो थींदी। उनजे लाइ साॻी असीं यानी कि रूलर में 6.6 ते सेट करूं था। ऐं हाणे 4 नंबर जॾहिं क्लिक करे सेट कंदासीं त हीअ असांजी हिन लाइन खां हाणे लाइन शो थींदी अंडरस्कोर। जॾहिं टैब दबाईंदो तॾहिं तव्हां ॾिसी वठोसि जॾहिं असीं टैब प्रेस करूं था त ऑटोमेटिक जंप अचे थो एतिरी। हिन तव्हांखे ॿुधायो त कस्टम टैब जी मदद सां असीं हिकु वधीक स्पेस ॾेई सघूं था। ऐं तव्हां हिते इहो बि चेक करे वठो त तव्हां ॾिसो असां हर लाइन ते अलॻि, हिते असां लीडर बि अलॻि सेट कयो आहे, डैश पॉइंटनि वारो, हिते डैश वारो, जॾहिं हिते अंडरस्कोर वारो, हर लाइन ते टैब असीं अलॻि कस्टम टैब सेट करे सघूं था। जॾहिं त हिते कस्टम टैब मुख़्तलिफ़ सेट कयल आहिनि, हिते अलाइनमेंट टैब सेट कयल आहिनि हिन में, हिते डेसिमल अलाइनमेंट टैब सेट कयल आहिनि। हर लाइन ते अलाइनमेंट अलॻि सां टैब सेट करे सघिबो आहे।